ब्रेकिंग न्यूज़ आया असां शेयर कयूं पिया मीरपुर साकरो वेझो बघाण शहर में प्लाट जे तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे जंहिंमें 29 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। झेड़े दौरान फायरिंग लठनि ऐं कुहाड़ियुनि जो इस्तेमाल कियो वियो। ज़ख़्मियुनि में 13 औरतूं बि शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि में अशरफ अली, मजीद, इब्राहिम, अल्लाह ॾिनो ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल में वियो। अशरफ ऐं अली जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। ख़ासखेली ऐं पेरोज़ाणी बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो आहे। अहम ख़बर आहे असां शेयर करे रहिया आहियूं। मीरपुर साकरो वेझो बघाण शहर में प्लाट जे मामले तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। 29 ॼणा ज़ख़्मी थी पिया। झेड़े दौरान फायरिंग लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जो इस्तेमाल कियो वियो। ज़ख़्मियुनि में 13 औरतूं बि शामिल आहिनि। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। मीरपुर साकरो वेझो बघाण शहर में प्लाट जे तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे जंहिंमें 29 ॼणा ज़ख़्मी थिया। झेड़े दौरान फायरिंग लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जो इस्तेमाल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में 13 औरतूं बि शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि में अशरफ अली, मजीद, इब्राहिम, अल्लाह ॾिनो ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल नियो वियो आहे। अशरफ ऐं अली जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे मीरपुर साकरे मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अहमद शाह बुखारी। जी अहमद शाह, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी अॼु सुबुह ई बघाण में ऐं ख़ासकेली ऐं पेरोज़ाणी बिरादरी में झेड़ो थी पियो प्लाट जे तकरार सां, जंहिंमें ॿिन्ही धुरियुनि जा 29 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। 6 औरतूं हिकिड़े धुर जूं आहिनि ऐं 6 औरतूं ॿी धुर जूं आहिनि। पुलिस मामले में देरि सां ई पहुचण जे करे झेड़ो इलाही वॾो थी वियो, जंहिंजे करे जेको सो सरज़मीन ते 2 भेरा झेड़ो थियो आहे। माण्हुनि ठारे छॾियो, वरी माण्हू गॾु थिया, वरी झेड़ो थियो, इन करे इहो सॼो नुक़सानु थियो। ठीक है, मुझ मेहरबानी अहमद शाह अपडेट करण लाइ।